ख़वातीन हज़रात हाणे असां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ॾिसंदासीं कोशी लालवाणी जी ही डॉक्यूमेंट्री आहे क्यू थियल आहे उन खां पोइ वरी सिलसिले खे अॻिते हलायूं था। कोशी लालवाणी सिंधी ॿोलीअ जी मशहूर ऐं मक़बूल गुलूकारा शाइरा ऐं हिदायतकारा आहे। कोशी लालवाणीअ जो मशहूर सिंधी गीत आहे जाग सिंधी जाग, जंहिंजी शाइरी धुन ऐं आवाज़ संदसि पंहिंजो ई आहे। संदसि ॿियनि गाननि जी सीडी नच नच जे नाले हेठि रिलीज़ थी आहे। कोशी लालवाणी हिकु सिंधी अंग्रेज़ी फिल्म द अवेकनिंग जे नाले सां ठाही, जेका सिंधियत बाबति हुई। जंहिं फिल्म में ॾेखारियो वियो आहे त कीअं न अमेरिका में रहंदड़ हिकु सिंधी छोकिरी पंहिंजो असुल जांचण लाइ हिंद सिंध अचे थी। कोशी लालवाणी ॿारड़नि जे लाइ केतिरा ई नग़मा ॻाया, जिन खे गुलड़नि जा गीत जे नाले सां रिलीज़ कयो वियो। उन्हनि गीतनि नंढनि ॿारड़नि में सिंधी ॻाल्हाइण तोड़े सिंधी सॾाइण जो रुझान आम कयो। कोशी लालवाणीअ जो गीत जाग सिंधी जाग जॾहिं सिंध में KTN चैनल ते नशिर थियो त उनखे तमामु घणी मोट मिली। कोशी लालवाणी मौसीक़ी तोड़े वीडियो CD वसीले सिंधियत जी प्रचार कई ऐं सिंधी ॿोलीअ जी जागरता जे लाइ कोशिशूं वरतियूं। कोशी लालवाणी ऐं ॿिया अहिड़ा किरदार असांजे सिंधी समाज में मौजूद आहिनि, जिन सिंधी ॿोली तोड़े सिंधियत जे लाइ पंहिंजूं कोशिशूं कयूं आहिनि। संबारा इवेंट्स अॼु सिंधी अबाणी ॿोलीअ जे हवाले सां मल्हायल ॾींहं जे मौक़े ते कोशी लालवाणीअ खे सलाम पेश करे थी ऐं संदसि ख़िदमतुनि एवज़ मञता एवार्ड ॾिए थी। कोशी लालवाणी जूं ही ख़िदमतूं दाद लाइक़ आहिनि, ताड़ियूं थी वञनि ज़ोरदार। सची ॻाल्हि इहा आहे त हिननि ऑर्गेनाइज़र्स जो ही फ़ैसिलो संबारा इवेंट जा ही दोस्त इमरान आहे, जावेद कुरेजो, अब्बास जसूजे जो ही हेॾो वॾो अवॉर्ड जंहिं सिंध खे ॻायो आहे, जंहिं सिंध सां इश्क ऐं प्यार कयो आहे, उन कोशी लालवाणी जे हवाले कनि था ऐं उहो उनजो हक़ बि आहे। त पोइ आउं अर्ज़ु कंदुसि जावेद कुरेजे खे त ही अवॉर्ड खणी अचनि ऐं जीअं त अॼु कोशी जे जेके रिलेटिव्स आहिनि उन्हनि खे असां कॉल कईसीं, उहे मौजूदु आहिनि, पर उहे चवनि था त न इहो अमानत तौरु किरन खिमाणी खे इहो अवॉर्ड अमानत तौरु किरन खिमाणी जे हवाले कंदासीं। वहांजे ज़ोरदार ताड़ियुनि में जावेद कुरेजो, अब्बास कुरेजो साहब अवॉर्ड खणी अचो, ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि हिन जे लाइ। अचो जावेद साईं, जावेद किथे? जावेद बिज़ी है, चलो। लाइफ अचीवमेंट अवॉर्ड कोशी लालवाणी जे नाम, ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि।